मां हिन वक़्तु लाड़काणे मौजूदु आहियां। साईं मुख़्तियार बि असां सां गॾु आहे, जंहिंजी मुख़्तियार फाउंडेशन आहे जेको मुस्तहिक़ माण्हुनि जी मदद कंदो आहे, ग़रीबनि जी, ऐं जेके बि ज़रूरतमंद आहिनि उहे साईं सां राब्तो कनि जीअं उन्हनि जी जेको आहे जाइज़ मदद थी सघे। ऐं बहितरीनु कमु आहे, पाण नौजवान आहे ऐं हिन दौर में कंहिंजी ख़िदमत करणु वॾो हिकिड़ो कमु आहे जेको माना मसयूज़ थी माण्हू साबित थिए थो। ऐं जेके बि माण्हू जेके बि ज़रूरत आहे जाइज़ ज़रूरत ऐं उन जेको आहे राब्तो कनि साईं सां जीअं उन्हनि जी मदद थी सघे। ऐं तव्हांजी साईं वॾी महिरबानी आहे, वरी ख़िदमत कयो पिया। ऐं जेतिरो थी सघे थो ग़रीबनि जो कयूं था, अल्लाह जी तरफ़ों आहे। जी 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 बिल्कुलु, तव्हांजी महिरबानी, अल्लाह ताला मेंबरनि खे बि रिक्वेस्ट कयो त तमामु जी 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 सलामत हुजो, ख़ुशि हुजो। ऐं जेके बि दोस्त नौजवान जेके आहिनि उहे मेंबर थियणु चाहिनि था त साईं सां राब्तो करे हिन वेबसाइट ते वञी मुख़्तियार फाउंडेशन ते ऐं उते मेंबर थी सघनि था। ऐं जेको आहे सो राय ख़ुदा ऐं माण्हुनि जी हेल्प करे सघनि था, मदद करे सघनि था। इहो ई अजुर इंसानु पाण सां गॾु खणी ईंदो आहे। सलामत हुजो, ख़ुशि हुजो, इहे ख़िदमत कंदा रहो, मौला सलामत रखे था।